नाज़रीन, ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जी सदारत हेठि ट्रांस कराची बोर्ड जो 22हों इजलास थियो आहे। इजलास में सेक्रेटरी ट्रांसपोर्ट MD सिंध मास ट्रांसिट एडमिनिस्ट्रेटर कराची जस्टिस रिटायर शाइक उस्मानी ऐं ॿियनि शिरकत कई आहे। अवक ॿुधायूं पिया, इजलास में BRT रेड लाइन प्रोजेक्ट जी अॻभराईअ जो जाइज़ो वरितो वियो। बोर्ड जे 21 इजलास जे मिनट्स जी मंज़ूरी बि ॾिनी वई। समूरा प्रोजेक्ट्स वक़्त ते मुकमल थियण घुर्जनि त जीअं लागत में इज़ाफ़ो न थिए। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवणु हो। जॾहिं त यूनिवर्सिटी रोड ते अवाम सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। कोशिश आहे त प्रोजेक्ट जल्द मुकमल थिए। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे, संदसि वधीक चवणु आहे त बस डिपो जे तामीर लाइ 10 एकड़ एराज़ी मुख़्तस करे छॾी आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया, ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जी सदारत हेठि ट्रांस कराची बोर्ड जो 22हों इजलास थियो आहे। इजलास में सेक्रेटरी ट्रांसपोर्ट MD सिंध मास ट्रांसिट एडमिनिस्ट्रेटर कराची जस्टिस रिटायर शाइक उस्मानी ऐं ॿियनि शिरकत कई आहे। जॾहिं त इजलास में BRT रेड लाइन प्रोजेक्ट जी अॻभराई जो जाइज़ो वरितो वियो। बोर्ड जे 21 इजलास जे मिनट्स जी मंज़ूरी बि ॾिनी वई आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त समूरा प्रोजेक्ट्स वक़्त ते मुकमल थियण घुर्जनि त जीअं लागत में इज़ाफ़ो न थिए। यूनिवर्सिटी रोड ते अवाम सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। कोशिश आहे त प्रोजेक्ट जल्द मुकमल थिए।